सलवात पढ़ो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी ला यब्लुगु मिदहतहुल क़ाइलून वला युहसी निअमाहुल आदून वला युअद्दी हक़्क़हुल मुजतहिदून। अल्लज़ी ला युदरिकुहु बुअदुल हिमम वला यनालुहु गौसुल फितन। अल्लज़ी लैसा लिसिफ़तिही हद्दुन महदूद वला नाअतुन मौजूद वला वक़्तुन मअदूद वला अजलुन ममदूद। फ़तरल ख़लाइक़ा बिक़ुदरतिही व नशरर रियाह बिरहमतिही। सुम्मा सलातु वस्सलाम व तहिय्यतु वल इकराम अला साहिबि दावतिन नबविय्या व सौलतिल हैदरिय्या वल इस्मतिल फातिमिय्या वल हिल्मिल हसनिय्या व शजाअतिल हुसैनिय्या वल इबादतिस सज्जादिय्या वल मासिरिल वाक़िरिय्या वल आसारिल जाफ़रिय्या वल उलूमिल काज़िमिय्या वल हुज्जतिर रज़विय्या व जूदित तक़विय्या वन नक़ावतिन नक़विय्या वल हैबतिल अस्करिय्या वल ग़ैबतिल इलाहिय्या। अल्लाहुम्मा सल्लि अलैहिम अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़्क़ व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून। एक सलवात पढ़ो। बारगाहे खुदावंदी में दुआ हुआ बानियाने मजलिस की ज़हमत व तमाम अज़ादारन को मोमिन जो शिया सुन्नी भाई जो मजलिस में शरीक थे वाली बारगाह में कबूल फरमाए। तमाम दोस्तान व अहबाब दे रिज़्क़ में बरकत अता फरमाए। कोई बीमार के घर में कोई बीमार मालिक हक़ के सैयद साजिदीन उनके शिफाए आजिल आए। कोई बेघरा उनके घर अता फरमाए। कोई जरा उनके घर अता फरमाए। देखो बे औलादा मालिक औलाद नबीना अता फरमाए। जिनकी दुनिया थी मालिक उन्हें हिफाजत फरमाए। हक़ मोहम्मद वाले मोहम्मद बानियाने मजलिस इन मजलिस में जेके दामे दिल में सोचने कदम शरीक थिया अल्लाह साईं उन्हनि जे मरहूमीन जी मग़फ़िरत फरमाए। तमाम असांजे मरहूमीन जी मग़फ़िरत फरमाए। मग़फ़िरत जो सफ़र आसान फरमाए। ममलिकत विलायत ईरान इस्लामी की हिफाजत फरमाए। ममलिकत खुदादाद पाकिस्तान की हिफाजत फरमाए। बिनी मुल्कन के तमाम विलायत था मोहब्बत रखण वारन मुल्कन जी दाख़िली ऐं ख़ारिजी दुश्मन खां महफूज़ फरमाए। जेके हिन वक्त यजीदियत ऐं हुसैनियत जे जंग में जहिड़े तरफ़ भी आहिनि जे हुसैन जी तरफ़ मालिक उन्हनि खे सोभ अता फरमाए। जेके यजीदियत जी तरफ़ मालिक उन्हनि खे नीस्तो नाबूद फरमाए। ऐं हर दुआ खां अफ़ज़ल तरीन दुआ ए मालिक असांजे वली बरकत जो ज़हूर फरमाए। असांखे उन्हनि जे आवान ऐं अंसार में शुमार फरमाए। जेके दुआऊं दिल में आहिनि जेके ज़बान ते आहिनि तमाम दुआऊं खे मुस्तजाब फरमाए। दुआऊं जी क़बूलियत लाइ बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। 10 बजे का ज़ाहिरन मजलिस जो आगाज़ थी चुको आहे। काफ़ी टाइम तव्हां वेठा आहियो। रब तव्हांजी इबादत के बारगाह में कबूल फरमाईंदो। बुज़ुर्गवार उलमा पंहिंजो बयान तव्हांजे साम्हूं पेश करे विया। मां कुझु ॿिए तरीक़े सां कुझु अर्ज़ करणु चाहियां पियो। हर इंसान रब जी राह में नेकी करणु चाहे थो। अल्लाह जी राह में नेकी कया चङो कम कया ताकि रब जी रज़ा हासिल थिए। मालिक
जे मुजाहिदनि जी मदद पियो करे। कोई ज़बान जे ज़रिए सां, कोई सोशल मीडिया ते, हर कोई इन तक़ोदो में आहे त मां अल्लाह जी बारगाह में कामयाब थियां, अल्लाह खे राज़ी कयां, अल्लाह जे उन रिज़ा जे मक़ाम ते पहुचां। ये सब असां इन जे पोयां आहियूं। जवान हुजे, घोड़ो हुजे, पको हुजे, शिया हुजे, सुन्नी हुजे, केर बि हुजे, पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आहे, असां नेकी जेकी कंदा आहियूं पंहिंजी पंहिंजे फ़हम जे मुताबिक़, असां रब जी राह में जेको कुझु ॾींदा आहियूं पंहिंजी सोच जे मुताबिक़, रब खे राज़ी कंदा आहियूं पंहिंजी सोच जे मुताबिक़। ये मुझे साईं पढ़ी शायद काथे काथे इन मौजूद के भी टच किया कि असा रब जे उन विलायत के समझण जे लाइ अचूं त एतिरा कसा आहियूं त जेको बाज़ार में पंहिंजो नंग न लिकाए सघे, ओघड़ न लिकाए सघे, उनखे बि वली सम्झंदा। जेको घुमंदो फिरंदो आहे वली त भई असां पंहिंजी सोच जे मुताबिक़ पंहिंजो दीन ठाहे वेठा। असां जिथे दूर हुजाए जायदाद उते चवंदासीं हिते जायद न आहे, जिथे जायद हूंदो का ख़ुशीअ जो इज़हार करणो उते चवंदासीं जायद आहे। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजो दीन ठाहे, पर नियत सभिनी जी ख़ैर जी आहे, नियत सभिनी जी ख़ैर जी आहे त अल्लाह खे राज़ी कयूं। पर हकीकत इहा अथव, क़ुरान हिकिड़ो क़ाइदो ॾिनो, जे चाहियो था त रब खे राज़ी कयो, चाहियो था उन ख़ैर जी मंज़िल ते पहुचो, जे चाहियो था उन नेकीअ जी मंज़िल ते पहुचो, त क़ाइदो हिकु अथव जेको असां अपनाईंदा आहियूं, उन जे उलट कंदा आहियूं। चौथे पारे जी पहिरीं आयत आहे, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। हरगिज़ ख़ैर ऐं नेकीअ जी उन मंज़िल ते न पहुची सघंदो हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून, जेसीं ताईं उहा शइ रब जी राह में नथा ॾियो जेकी तोखे पसंदि आहे। सर्दीअ जा जोड़ा पिया उहे अल्लाह जी राह में ॾेई छॾिया त अल्लाह राज़ी थींदो। जेके कपिड़ा काटन जा पाए लीरा थी विया त उहे अल्लाह जी राह में ॾिया त उहे रब राज़ी थींदो। बरोज वारी ॻाल्हि वण ते चढ़ंदो, लही न सघंदो त पोइ डांद पासींदो, वरी थोरो हेठि ईंदो त गाबो पासींदो, वरी अञा हेठि ईंदो त पोइ बकर पासींदो, ज़मीन ते पेर ईंदसि चवंदो न चढ़ंदासीं न ॾींदासीं। असांजी हालत त इहा आहे नी बाबा, जेको ढरो माल हूंदो उहो मोला जी न्याद में ॾेई छा था कयूं। ऐं सोच भली आहे, इन में शक न आहे, नियत भली आहे, नियत भली आहे त नियत रब खे राज़ी करण लाइ, पर ॻाल्हि इहा आहे त तरीक़ो ग़लति आहे, तरीक़ो ग़लति आहे। इन जा कई मिसाल विलायत जे हिसाब सां ॾींदो वञा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम गुज़रे पियो पंहिंजे हवारनि सां गॾु। हज़रत ईसा जी इबादत मशहूर रही, ॾिठई त हिकु अल्लाह जो बानो आहे, एतिरी रब जी इबादत कई अथई, एतिरा सजदा कया अथई जो ये गर्दन जी हड्डी थोड़ी ॿाहिरि निकिरी आई। रब जी इबादत में बुख ऐं प्यास ते चप फाटी पिया, जिस्म तां गोश्त छॾाइजी वियो, हद ज़ाहिर थी ॾिठा, रब खे बाॾाए थो पियो, रब खे रोई रोई बाॾाए थो। कई साल गुज़री विया,
हज़रत ईसा जो गुज़र थियो त जैसे ईसा मसीह पाड़े जा आहियूं भला तुंहिंजो अल्लाह सां रब्ता अल्लाह खे चओ त सही त मुंहिंजी हाजत पूरी छो नथी एॾी इबादत कई आया हज़रत ईसा ॾिसी हुनजी इबादत इम्प्रेस थिया वॾो इबादत ॿुधाए मालिका हिन बहाने पंहिंजे ॾींहुं एॾी इबादत नमाज़ूं रोज़ा बुख प्यास जो गोश्त हॾियूं छॾे वयूं आहिनि गोश्त बचो ई न आहे गर्दन जी हॾी निकिरी आई बसि तोखे बाॾाए बाॾाए इन जी दुआ छो नथो मुस्तजाब करे इन जी दुआ छो नथो अघाए इहा ॻाल्हि घणनि खे बि ईंदी आहे घणा पुछंदा साईं हेॾा साल इबादतूं कयूंसीं दुआऊं घुरियूंसीं अल्लाह पूरी नथो करे थींदो आहे त छो अलाह मुंहिंजी दुआ खे क़बूल नथो करे उन बि शिकायत कई मां ईसा पुछ रब खां त छो मुंहिंजी दुआ मुस्तजाब न कई जॾहिं अल्लाह सां बाॾायो हज़रत ईसा रब जो आवाज़ से ईसा क़यामत ताईं ईअं घुरंदो रहंदो मां कॾहिं दुआ क़बूल कंदोमांसि मरी वेंदो दुआ क़बूल न कंदोमांसि मालिक सबबु छा आहे सबबु ईसा इहो आहे त हे उन दर खां थो अची घुरे जिथां मना कयो आहे उन दर खां अचे ई नथो जाॾा जो हुकुम कयो आहे हे मालिक कहिड़े दर खां हे ईसा मसइलो इहो आहे त हिन जी दुआ खे क़बूल इन लाइ नथो कयां भले गर्दन जी हॾी निकिरी आई अथसि हॾियुनि खां गोश्त छड़णु शुरू थी वियो अथसि रोई रोई अखियुनि में खॾा थियण वारा अथसि नाबीना थियण वारो आहे पर हिन जी दुआ खे क़बूल न कंदुमि इन जे लाइ त ईसा जो दिलि में तोसां बिख्स रखंदो आहे दुआ क़बूल तॾहिं थींदसि जॾहिं मुंहिंजे वलीअ सां मोहबत करे पोइ अचे कॾहिं कॾहिं असां राह उहो वठंदा आहियूं जेको राह वठणो ई न आहे हिकु सलवार पढ़ो मोहम्मद तवजो आहे बाबा कॾहिं कॾहिं राह उहो वठंदा आहियूं जेको राह वठणो ई न हो पोइ पिया रड़ंदा आहियूं त असांजी दुआ क़बूल नथी थिए असां कपिड़ा ॾिनासीं कणिक ॾिनीसीं पाड़ा ॾिनासीं रब जी राह में पैसा ॾिनासीं हे शयूं ॾिनियूंसीं हाणे बि कैंप लॻी पई आहे मज़लूमनि जे लाइ उन मीनार जे शजरे तैयबा जे स्कूल जे ॿारनि जे लाइ त साईं हलो 100 रुपया ॾींदो थो वञा ऐं जे मूड थिएसि मेलो लॻे त उते लखे विञाए जिथे मूड थिएसि उते पैसा ख़र्च करे रब जी राह में पोइ 100 रुपया ॾेई पाण खे सम्झंदो आहे मां अल्लाह जी राह में ॾिनो आहे अल्लाह स्टैम्प हणी मुहर हई आहे क़ाइदो ॾिसो अथई तरीक़ो तुंहिंजी नेकीअ जे क़बूलियत जो इहो थींदो तुंहिंजी नेकीअ जो तरीक़ो क़बूलियत जो इहो थींदो जेसीं ताईं मुंहिंजे ॾसायल तरीक़े जे मुताबिक़ न हूंदे उहो तरीक़ो हिकु ई नेकीअ ते पहुची न सघंदे जेसीं ताईं रब जी राह में
थोड़ी सोच था क्यों तो सैयदा दसन छाती चाहे कुरान दी आयत इंफाक करे न सकते तू नेकी दी उन मंजिल ते पहुंची न सकते तू रब जे खैर दे कम में दाखिल न थी सकते जैसी ताई रब जे लाए उहो न दे जेको तोखे पसंद आ सुभान अल्लाह बेशक असा तो वो सेकंड वाली तो रब जे रा कोई आए मुजाहिद सब का वधीक जेके जड़ी शे पसंद आ वो इंसान के पांजो वजूद हुंदो आ हत्ता औलाद का वधीक बेशक हत्ता औलाद का वधीक जने इंदो यो कयामत जदी मंदर खिलंदो तो नबी भी चवंदा नफ्सी नफ्सी मालिक मूंखे पनाह दे यौम यफिरुल मरउ मिन अखी कयामत दस्यो हकीकत के कयामत के उन हेबत के दिसी कोई के याद न हुंदो न भा के हुंदो न औलाद मां के हुंदी उन ॾींहनि में उन जाइ ते इंसान दसन था पहुचाइनि सब खां वधीक पंहिंजे प्यार पंहिंजे पाण सां प्यार कंदो बेशक पंहिंजे प्यार हाणे जेको इंसान पंहिंजे वजूद जी कुर्बानी ॾे रब जी राह में उन खां वधीक कहिड़ो मुजाहिद उन खां वधीक नेकी केरु करे सघे थो जे पंहिंजे खून खे रब जी राह में वहायो हुजे अल्लाह जो वली ईअं ई थींदो आहे अल्लाह जी इन हदीस कुदसीअ ते ॾिसूं त फरमायो कंहिं बि मुंहिंजे वलीअ जी तौहीन न कंदो कर कंहिं बि मोमिन जी तौहीन न कंदो कर छो जो अल्लाह पंहिंजा वलीअ पंहिंजे बंदन में लिकाया हाँ सही ये हकीकत आहे असां वटि कमैनी एतिरी थी चुकी आहे असां वटि जेको ज़बान सां गंदी ज़बान ॻाल्हाइण वारो हुजे जैसा पंज मवाली पंज माण्हू गॾु हुजनि उहो बि पाण खे मोतबर सम्झी पाण खे तशय्यो जो अलम बरदार थो सम्झे सम्झे थो त मां तशय्यो ते वॾो एहसान करे छॾियो पोइ उहो लाड़काणे मां निकिरे या जिथां बि निकिरे हे मुंहिंजो तनानी मां हिन तरह ते ॻाल्हाईंदुमि पोइ मुंहिंजा पंहिंजा सैयद हुजनि मुंहिंजा पंहिंजा लाड़ हुजनि केर बि हुजनि त हीअ विलायत जी ॻाल्हि आहे हे विलायत जा अलम बरदार आहिनि हे विलायत खे उन बुलंदीअ ते पहुचाइण वारा आहिनि त अहले सुन्नत बि चवनि था काश असां ईरान जा हुजूं हा ख़ुदा जो ॼाणे जीअं इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी कुर्बानी ज़माने खे ॾसे छॾियो त हाणे मक्तब ई अथव या हुसैनियत या यज़ीदियत ऐं अॼु जे हुसैन जे फर्ज़नि सैयद अली हुसैनी खामनाई ज़माने खे ॾेखारे छॾियो त जेको मूं सां मोहबत करे थो असली इस्लाम उहो हकीकत आहे साईं सां घणनि त के सुञाणो ई न हूंदो घणा त सुञाणींदा ई न हूंदा त साईं आहे किथां जो छा आहे कीअं आहे साईं जी बायोडेटा छा आहे साईं जी ज़िंदगी कीअं गुज़री पर साईं जी कुर्बानी वक़्त जे यज़ीदियत खे लोॾायो ऐं चइजे कश्मीर जूं क़िल्मूं ॾिठियूं हूंदियूं जंहिंमें सिख वञी पंहिंजी नियाणियुनि खे वठी भांडारा भञराए करे उन ईरान जी मदद लाइ पैसा जमा कराए उहे सिख ॾसनि था पिया त खामनाई जी शहादत ते लबे करे ईरान जी हिमायत में अचण जे लाइ इस्लाम जो हुजणु ज़रूरी न आहे गैरत जो हुजणु इहा हकीकत आहे ॻाल्हि इहा सम्झ में ईंदी थी वञे त ईरान सां कोई असांजी ज़ाती रिश्तेदारी त न आहे ईरान सां विलायत जो रिश्तो आहे हे विलायत जो रिश्तो घणनि रिश्तनि खां मथे आहे अॼु इहो वञे थी पई सोशल मीडिया ते मां
बेहुदानी ये जेके अल्लाह ताला के विलायत दे करे इज्जत ॾिनी आहे नी इन इज्जत जो ॾिसो त सही गैर मुस्लिम आहे पर पोइ बि ममलकत विलायत ईरान इस्लाम सां हमदर्दी थो रखे ये कई पुरानी सियासत में ये जुमला थिया त काश पाकिस्तान खे बि हिकिड़ो खुमैनी मिले हा पुराना जुमला नहीं ये चवंदा रहिया काश पाकिस्तान खे बि हिकिड़ो खुमैनी मिले हा ये विलायत इज्जत ॾींदी आहे अल्हम्दुलिल्लाह ॾिसो तमाम फिरकनि में मां अकादमी बहसनि में न वेंदो मां नंढड़ो तालिब इल्म आहे जे तो इन खां वठी नुक़ू ते हर अक़ीदे ते अची ॻाल्हि कजे त मां खोले खोले क़ुरान हदीस मां ॾिसींदुमि जेको अक़ीदो मकतब तशय्युअ जो आहे कंहिंजो अक़ीदो न आहे असां वटि रसूल जी इज़त एतिरी आहे जो असां जहिड़े किताबनि मां कंहिं बि अहिड़े किताब में नऊज़ बिल्लाह रसूल जी तौहीन जा अल्फाज़ नथा मिलनि और जिन ज़ालिमनि ने मुंहिंजे हबीब जी गुस्ताखी कई चाहे इंडिया मां रंगीला रसूल किताब लिखियो वञे या उहा शैतानी आयत सलमान रुश्दी किताब लिखिया उन्हनि खे नाविल न लिखिया आहिनि ॿाहिरनि जी किताबनि मां ई हदीसूं लिखियूं वयूं हर ॻाल्हि खे खणी करे कॾहिं अची पहुचूं था इन ॻाल्हि ते ख़ुलासो इहो थो निकिरे त जेकी इस्लाम जी इज़त मकतब तशय्युअ कराई आहे कंहिं मकतब न आहे कराई ये मुंहिंजा जुमला न आहिनि डॉक्टर असरार मरहूम खे ॾिसो छा था चवंदा था वञनि त फलाणा सुन थी विया असां मां गैरत हली वई आहे असां मां हमीयत हली वई आहे वाहिदा तक मतिलब तशय्युअ जो अलम बरदार जेको बीठो आहे मुहारो अटकाए बीठो आहे त सम्झी वञो हिन वक़्तु जेको बि विलायत ॾे मुंहुं करे भोंके सम्झी वञो हुनजो अहलबे सां कोई तालुक न आहे पोइ उहो शाह हुजे या शाहज़ादो हुजे अर्दियों में क्या मकतब तशय्युअ इज़त वधाई आहे इस्लाम फलस्तीन जा अहले सुन्नत चवनि था असांखे इज़त ॾियण वारा अहल बैत जा मञण वारा उहा इज़त वधंदी 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 कमाल आहे सर मथे करे घुमी सघे थो त मां विलायत वारो आहियां मां हिकु फज़ाइल जो जुमिलो करे सहमतूं तमामु कयूं कुझु ॿियूं ॻाल्हियूं त इहा मकतब हमेशह इज़त ॾींदो अहल बैत अलैहिस्सलाम जी पैरवी इज़त ॾींदई ऐं इन इज़त जो कमाल मैदान महशर में थींदई मां नंढड़ो तालिब इल्म आहे वरी तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कया मैदान महशर में मुत्तफ़िक़ा इहा ॻाल्हि आहे त वयुदअउन अन्नास बिअस्माए उम्महातिहिम क़यामत जे ॾींहुं अल्लाह तमाम मख़लूक़ात खे उनजी माइरुनि जे नाले सां सॾींदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह हर इंसान खे उनजी माउ जे नाले सां सॾींदो जेके सोशल मीडिया सां वाबस्ता हुजनि जेके पढ़िया लिखिया जेके गूगल इस्तेमालु करे सघनि था हाणे बि यूरोप में अमेरिका में जेकी डॉक्यूमेशन थींदी आहे नी उते फादर नेम न हूंदो आहे मदर नेम हूंदो आहे फलाणो पुटु फलाणीअ जो मता पीउ कोई हुजे से सटाए के ॿिए जो हाणे सर्च करे ॾिसो डॉक्यूमेशन में फादर नेम न हूंदो आहे पीउ जो नालो न हूंदो आहे माउ जो नालो हूंदो आहे माउ ऐं अल्लाह बि ठॻ रखण जे लाइ सरदार आहे पर्दो रखण जे लाइ रब क़यामत जे ॾींहुं सभिनी मकतबनि जी इहा मुतफ़िक़ ॻाल्हि आहे वयुदअ अन्नासु फी यौमिल क़यामत बिअस्माए उम्महातिहिम क़यामत जे ॾींहुं अल्लाह पूरी मख़लूक़ खे उनजी माइरुनि जे नाले सां पर्दो रखंदो ठॻ रखंदो फलाणो पुटु फलाणे जो अल्लाह त असली पीउ जो नालो खणे नी उथे पियो ॿियो ॾिसे त वहे त मुंहिंजो सॾिबो अल्लाह पर्दो थो रखे अल्लाह क़यामत जे ॾींहुं हर कंहिंखे उनजी माइरुनि जे नाले सां सॾे उन्हनि ते ढक रखंदो सतुर रखंदो हदीस ऐसी
ये 100-1400 सालन का असां नसींदा था चऊं ये अहल बैत जे दर ते अची वञ इज़त ई इज़त आहे इज़त ई इज़त आहे ये इज़त आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हे अहल बैत अलैहिस्सलाम वसलाम जी मोहब्बत जंहिंमें न के मज़हब जो ये ना तवा सुन्नी ॻाल्हि में सब मोहब्बत नथो करे सघे करे सघे थो अजीब ॻाल्हि करे वञा कॾहिं पहिरीं न ॿुधी हूंदो परेशान बि थींदो साईं मां पंहिंजी दावा ते बीठो बि आहियां अली जी विलायत अलीअ जी मोहब्बत एतिरी अज़मत वारी आहे जो इंसान त इंसान शैतान खे बि कमु ॾींदी शैतान खे बि कमु ॾींदी साईं शैतान ने इंसान खे गुमराह कयो पर टे रवायतूं वक्त खटा मानस हिक ॿ तव्हांजी ख़िदमत में अल्लाह जो हबीब सावे ठाहो मुंहिंजो आका अमीर मोमिनीन अचानक कोई शख्स आयो वॾी गाड़ीअ सां मौला रसूल फरमाए मौला अली सुञाणेसि केरु आहे अल्लाह जो हबीब वधीक सुञाणींदा फरमायोसि इहो अबल हारिस ते इब्लीस मौला जीअं वञी दाढ़ीअ में लेटायो कन ते लत रखी करे उन जी मुंडीअ खे भॼनि पिया अबल हारिस रड़ करे चयो ए अमीरुल मोमिनीन मूंखे छॾे ॾियो मूंखे न मारियो उन जा दलील बन हिकिड़ी दलील इहा आहे मौला त मूंखे अल्लाह क़यामत यौम मालूम ताईं इजाज़त ॾिनी आहे ज़िंदगी करण जी यौम मालूम ताईं मूंखे रब ज़िंदा रखियो न मारण जा ॿ दलील थो ॾियांव मूंखे न मारियो हिकिड़ो त रब तुंहिंजे मुंहिंजे रब क़यामत ताईं यौम मालूम ताईं मूंखे इजाज़त ॾिनी ऐं ॿी दलील कहिड़ी आहे इन्नी उहिब्बुक ए मौला मां तव्हां सां मोहबत कंदो आहियां अमीरुल मोमिनीन फरमाए मोहबत कंदो आहियां जी बिल्कुलु अमीरुल मोमिनीन मां कॾहिं आसमाननि ते वियुमि इबादत कंदो रहियो फरिश्तनि सां 60,000 नूरी साल मूंखे अहल बैत जी अज़मत जी कसम हुई हे त मां ज़िद ते अची आदम खे सजदो न कयो त रब मूंखे दरबार मां कढी छॾियो मूंखे ख़बर आहे त तव्हांजो शरफ़ तव्हांजी इज़त तव्हांजो मक़ाम अल्लाह जी बारगाह में केतिरो आहे मूंखे ख़बर आहे तूं कहिड़ो वली आहे तुंहिंजी इज़त ऐं शान छा आहे मां तोसां मोहबत करण जी दलील थो ॾियां हे मिंबर गवाह आहे जेके सुञाणींदा से सुञाणींदा जॾहिं पढ़ंदो आहे त पढ़ंदो आहे घड़ींदो न आहियां अल्लाह इब्लीस खे अथॉरिटी ॾिनी अथव वशारिकुहुम फिल अम्वाल वल औलाद तू इंसान जे माल में औलाद में शरीक थी वञो ॻाल्हि मीडिया ताईं वञे थी किथे वञे थी मां खोले करे रुमाल में ॻाल्हि कंदुमि खोले करे बयान नथो करे सघां शैतान इहा आयत पढ़ी आहे अमीरुल मोमिनीन अल्लाह मूंखे अथॉरिटी ॾिनी आहे त इन इंसान जे माल ऐं औलाद में शरीक थी वञनि मुंहिंजी मोहबत जी दलील इहा आहे ए अली जेको तोसां मुक्त रखंदो आहे सम्झंदो आहे त घर वारनि सां अकेलो मां आहियो उहो अकेलो न हूंदो टियों मां हूंदो जेके ॻाल्हि सम्झ में आई इस्लामी एतबार सां जे मोदी साहब पढ़ियल लिखियल का वरी ॿ शख़्स
जेके नान मुस्लिम सलाह वासै मां जिन मुस्लिम ईमान ना दो उहे जहन्नम दे मथी जाए ते उड़ा जिते हुंदा जहन्नम में पर अज़ाब असर न कन इको अनु शीरवान आदिस सभनी बुधो ॿियो हाथ में ताई जहन्नम में इन लाइ वेंदो त मुंहिंजे रब जी तौहीद खे क़बूल न कई ओ ईरान जो आदिल बादशाह इन लाइ जहन्नम में वेंदो त मुंहिंजे रब जी तौहीद खे क़बूल न कई पर उन में पक महीननि में अहिड़ा हुया जो जहन्नम जी बाहि उन्हनि ते असर न कंदी हातिम ताई जी सखावत हुन आदिल बादशाह अदालत इहे ॿई असर न करण जो सबबनि त हूंदा जहन्नम में पर इहे ॿई सिफ़तूं उन्हनि में एतिरियूं हुयूं जो जहन्नम जी बाहि उन्हनि ते असर न कंदी सवाल तोखां इहो थो कयां त सखावत ऐं अदालत में एतिरो असर आहे त काफ़िर खे बि जहन्नम जे अज़ाब खां बचाए त अलीअ सां मोहबत जो असर केतिरो हूंदो अञा ॿियो हिनखे वरी अर्ज़ु कयां इहा मोहबत अज़ीम आहे इहा विलायत अज़ीम आहे जेतिरो थी सघे न विलायत सां गॾु हुजो इहा विलायत अल्लाह जी विलायत जी तजल्ली आहे अॼु जो सिपह सालार सैयद अली हुसैनी खामनाई आहे अॼु जो हिन विलायत जो परचम बरदार विलायत जो ईरान इस्लामी आहे जे विलायत जे परचम खे एतिरो बुलंद करे ॾसियो त जेको अॼु बि रहबर सां गॾु आहे सम्झो अमीर अल-मोमिनीन जी विलायत ते आहे हिन विलायत तोखे नज़र ईंदी जान भी कुर्बान है जान भी कुर्बान हीअ जंग अज़ल खां हले थी पई कॾहिं आदम जी सूरत में कॾहिं इब्राहिम जी सूरत में कॾहिं मूसा जी सूरत में कॾहिं ईसा जी सूरत में कॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में कॾहिं अली मुर्तज़ा जी सूरत में कॾहिं हुसैन शहीद करबला जी सूरत में इहा हक़ ऐं सदाकत जी जंग हलंदी थी अचे उहा जंग जी हिते पहुती आहे त इमाम महदी जी नियाबत आमा रखण वारा उन महदी जे लश्कर खे तयार करण वारा उन महदी जे ज़ुहूर जी आमादगी ॾियारण वारा उहे अलमबरदार सैयद अली हुसैनी या सनस जो फर्ज़न सैयद मुस्तफ़ा हुसैनी खामनाई हे अलमदार मां मसाइब खे पढ़ंदा पर पहुचजो जॾहिं सैयद खामनाई जी शहादत जी ख़बर पई नी ॾाढी तकलीफ़ थी ऐं इन बयान जी तस्दीक साईं जी न्याणीअ जी वीडियो आई जंहिंमें साईं जी न्याणी फरमाए थी मां बाबे जे लाशे ते जॾहिं वई आहियां ॿिनि शख़्सियतुनि ते साईं ॾाढो रोअंदा हिकिड़ो पंहिंजी ॾाॾी ज़हरा जी शहादत ते ॿियो हुसैन जे अलमबरदार गाज़ीअ जी शहादत चई रहबर सैयद हुसैनी खामनाईअ जो इन्हनि शख़्सियतुनि सां इश्क अहिड़ो हुयो त जॾहिं शहादत जो मंज़िल ऐं मौक़ो आयो नी चई जॾहिं मां बाबे जे चेहरे खे ॾिठो त चेहरो सलामत हुयो जॾहिं मां सीने ते हथ हयो मां ॾिठो त बाबे जूं बासियूं भॻल मुंहिंजा जुमिला न साईं जी न्याणीअ जा जुमिला चई मां वरी थोरो हथ हयो त ॾींहं जे सरदार जे हुसैन जे अलमबरदार ते रोदाऊं नी जीअं अलमबरदार जा बाजू कटियला जे मुंहिंजे बाबे खामनाईअ जा बाजू अॼु साईं जी शहादत पूरी करे हिन विलायत जे परचम जे अलमबरदार जी शहादत जो ॿुधी करे हर ज़मीर वारो रोड लॻो दिलि में तकलीफ़ आहे मां तोखां
क्या जॾहिं हुसैन जे कननि ते आवाज़ आयो हो त गाज़ी खोले था लही पियो। मां हिकिड़ी रवायत इन खां अॻिते न पढ़ंदो। इल्म उसूल में थोड़ी तवज्जो कजो। मां आसान लफ़्ज़नि में सम्झाइण थो चाहियां ताकि हिकिड़ो इल्मी मसाइल तव्हांखे ज़हन में वेही सघे। इल्म उसूल में बहस थींदो आहे अल अम्र बैनल महज़ूरैन। इंसान अगर बिन मुसीबत में अची वञे त करे छा। मिसाल ॾींदा अथई त हिकिड़ो मोमिन ॿुॾे थो पियो ऐं हिन जी नमाज़ क़ज़ा थियण जो वक़्तु थी वियो। हाणे वञी मोमिन खे बचाए या नमाज़ पढ़े, इहे ॿ वाजिब गॾु थी विया नी। अम्र बैनल महज़ूरैन त कहिड़ी शइ खे वञी करे मोमिन खे बचाए या नमाज़ रब जी पढ़े। बिन मुश्किलतनि में गिरफ़्तार थी वञे त करे छा। इनखे चइबो आहे अम्र बिल महज़ूरैन। हाणे मथल वारो लिखे थो जॾहिं गाज़ीअ जे किरणनि जी सदा बुलंद थी न त हेॾा करबला में 2 सदाऊं ॿियूं बुलंद थियूं। हेॾा जीअं गाज़ी चयो या अख़ी अदरिक ख़ाक, मुंहिंजा भाउ हुसैन मां घोड़े तां लथो आहियां। इहा मैदान मां हिकिड़ी सदा आई, ॿी सदा हुसैन जी आई अलान इनकसरत हली वक़ल्लती लती अब्बास मुंहिंजी कमर टुटी पई। ॿ सदाऊं मथल वारो लिखे थो फ़क़त ॿ ॾोलूं, ॿी सदा ख़ैमे मां आई वाह हिजाबा। ओ बीबियूं हर कोई पंहिंजे मर्दनि जो पाण ज़ामिना ज़ैनब जे कंहिंसां वास्तो आहे। 3 सदा काश मां सम्झाए सघां। 4थी सदा ॾाढी ॾुखी। तव्हांखे थोरो ॾसण थो चाहियां इमाम हुसैन जीअं बि मैदान मां कंहिं बि शहीद जी सदा अचे ॿी सदा त बसि साईं मां लथो आहियां। मक्तल में तव्हां ॿुधंदा आहियो हुर जो पुटु अली लथो मैदान में। हुर जॾहिं पहुतो आहे उन खां पहिरियों हुसैन पंहिंजी लाॻो ते सुम्हारे वेठो। हर शहीद जे